गुलाम अहमद वेझो ज़िले इंतज़ामिया तरफ़ां ग़रीबनि में सामान विरहायो वियो। यूसी मीर अली बख्श टालपुर में ज़िले चेयरमैन पीपीएमपीए पीपी तालका सदर ऐं यूसी चेयरमैन वाइस चेयरमैन पारां ग़रीब मुस्तहक़ ऐं बेवा औरतुनि में सिलाई मशीनूं, सोलर प्लेटूं ऐं पखा विरहाया विया। उन मौक़े ते पीपी अॻवाननि चयो त पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी आहे जेका हर वक़्तु अवाम जी हर मुमकिन मदद कंदी रहंदी आहे। हुन चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म सिर्फ़ अवाम खे कूड़ा दिलासा ऐं महांगाई ॾिनी आहे। अॻवाननि चयो त पीपी मकानी चूंडुनि में वॾी लीड सां खटंदी ऐं यूसी लेवल खां वठी सूबाई सतह ते तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए अवाम खे सहूलियतूं ॾींदी। गमट भरिसां स्कूल में तालीमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में डीईओ प्राइमरी स्कूल लियाकत ख़ासखेली, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर ज़काउल्लाह मीनाणी, शागिर्दनि शागिर्दाणियुनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि शिरकत कई। सेमिनार में स्कूली ॿारनि हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में तक़रीरूं हम्द पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। बहितरीन तक़रीरूं हम्द पेश कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे इनाम पिणु ॾिना विया। कश्मीर में पोलियो खां बचाव लाइ ख़ानगी स्कूल में सेमिनार मुनक़िद कयो वियो। डीएचओ यूनिसेफ जी टीम डॉक्टरनि, सिहत, तालीम ऐं उस्तादनि समेत समाजी अॻवान शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टरनि जो चवणु त दुनिया मां पोलियो जो वायरस ख़तमु थी वियो आहे, रुॻो पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में केस ज़ाहिर थियनि पिया। हुननि चयो त पोलियो हिकु मौज़ी मर्ज़ आहे। 1 खां 5 वरनि जे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे खेनि बचाए सघिजे थो। डॉक्टरनि जो चवणो त पोलियो जो ख़ात्मो न आंदो वियो त ॿाहिरि मुल्कनि ॾांहुं वञण ते पाबंदी लॻी सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk